दुनिया दर्दन जी। सागर मूंखे का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। दिलबर वारा अलाए कंहिंजी सपोर्ट ते असां सां विया आहे। दादा न हुननि खे सपोर्ट कंहिंजी न आहे, पर हुननि खे हिकु सहारो आहे, उहो बि गुलज़ार वारनि जो। गुलज़ार वारनि जो बि कोई न को बंदोबस्त करणो पवंदो। इहे ॾींहों ॾींहुं पवंदा वञनि था असांजी गिचीअ में। दादा न हाणे हिननि जो बि ज़रूरु बंदोबस्त करणो पवंदो। दादा न हाणे कीअं आहे तुंहिंजी तबियत? हा कमदार, हाणे मुंहिंजी तबियत बिल्कुलु ठीकु आहे। तूं पंहिंजा अहवाल ॾे, कीअं हिते पहुतो आहे? दादा न भोतार तोखे यादि पियो करे, चईं त मां सां हर हाल में मिली वञे। ख़ैर में मूंखे भोतार यादि पियो करे। अलाए मूंखे का बि ख़बर न आहे। ठीकु आहे, पोइ मां अची वेंदुसि। ठीकु आहे दादा न महाराज। दादा न तूं छा थो सम्झे? भोतार तोखे छो थो घुराए? सागर अंदाज़ो को बि न आहे, उते वञा ख़बर पइजी वेंदी। सालार असां चऊं पिया त नादर ख़ान ॻोठ छॾींदो त ॻोठ में सुकून थी वेंदो, पर हिते मसला अञा वञनि था वधंदा। हा गुलज़ार, हाणे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। पहिरियां त नादर ख़ान ते हर को ॾोह ॾिए पियो, पर हाणे त ॻोठ में नादर ख़ान बि न आहे, पोइ बि एॾा मसला थियनि था। सालार हाणे त दिलबर वारनि खे दादन बि ज़िंदा कोन छॾींदो, छो त दिलबर वारनि दादन खे बंदूक हणी ऐं उनखे मारे चुका आहिनि। हा इहो मसइलो बि ज़रूरु थींदो। दादन इन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदो। इन्हनि पंहिंजे लाइ पाण मसइला पैदा कया आहिनि, जे दरगुज़र कंदा त भलो हुयनि। हा दा बिल्कुलु। भोतार जी बादशाही जो ख़ैर। हुकुम कर भोतार, मूंखे हाणे कीअं यादि कयई? ॾिस दादन, इन्हनि जहिड़नि में छा रखियो आहे? मां तो में उमेद सम्झी तोखे घुरायो आहे। हुकुम कर भोतार। दिलबर वारनि तोखे धकु आयो आहे, इन ॻाल्हि खे दरगुज़र करे छॾ। ऐं तोखे जेको धकु लॻो आहे तूं चईं त मां तोखे हुननि जो हिसाबु वठी ॾियां। न भोतार, मूंखे ॾोह ॾंड जी का बि ज़रूरत न आहे। तव्हांजे करे दिलबर वारनि खे मां माफ़ करे थो छॾियां। मूंखे इहा ई तो में उमेद हुई दादन, तूं मुंहिंजो चवणु कोन मोटाईंदी। ऐं तूं बि दिलबर वारनि खे हिदायत करे छॾ, किथे बि ड्राड़ न हणनि। ऐं दादन डिॼी वियो असांखे माफ़ करे छॾियऊं। तूं हाणे बेफ़िक्र थी रह, मां हुननि खे चई छॾियो आहे, हू तुंहिंजे लाइ कुझु बि बुरो न सोचींदा। ठीकु आहे भोतार, पोइ मां हाणे हलां। वॾी ॻाल्हि आहे भोतार, दादन तुंहिंजे चवण में अची दिलबर वारनि खे माफ़ करे छॾियईं। कमदार, दादन वॾो दिलेर आहे ऐं इन जी दिलेरी मूंखे वणी। ऐं नादर ख़ान वॾो ज़ालिम हुयो, ॿियनि खे बि उहो ई रस्तो ॾेखारींदो हुयो, पर हाणे इहे माण्हू सुधरी वेंदा। जी हा भोतार, इहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। कमदार, मूंखे हाल फ़िलहाल कुझु कमु आहे, मां कराची थो वञा। ख़ैर में भोतार, वरी तव्हां ओच ते तयारी कई आहे? हा मूंखे कुझु कमु आहे, मां 2-3 ॾींहंनि में वापसि ईंदुसि। पर भोतार, अरबाज़ ख़ान जो छा सोचियो अथई? हाल फ़िलहाल छॾियूंसि था, कुझु खाई पी वठे, ॾिसूं त पोइ छा थो करे। ठीकु आहे भोतार। कर ख़बर रजिब, ज़मीन तां माण्हू कढियई? न भोतार, पर छो? कुझु माण्हू ज़मीन ते कमु कनि पिया। मां उन्हनि खे कढण जी कोशिशि कई, पर विच में राजल आयो। हुन मूंखे दाबा ॾेई ज़मीन तां कढी छॾियो। राजल? माना त असांजे रस्ते जो कंडो इहो राजल आहे? इहो हाणे मरंदो। रजिब, कुझु बि थिए इहा ज़मीन असां हर हाल में हासिलु कंदासीं। हींअर नज़र आया त या हूअ मरंदा या असां मरंदासीं, पर ज़मीन तोखे हर हाल में आज़ादु कराई ॾींदासीं। आमिर, भोतार ज़फर ख़ान काल कई मूंॾे। अदा ख़ैर में भोतार तोॾे काल कई हुई। आमिर, भोतार चयो तव्हां दादन सां विढ़ी ॾाढो ग़लति कमु कयो आहे, ऐं हाणे दादन खे रोकींदुसि, तव्हां सां कोन विढ़ंदो। मूंखे चयईं त तव्हां को बि ग़लति क़दम न खणिजो। असां त पंहिंजी दिलि ठारी आहे, पर हाणे लेकिन अहिड़ो को बि क़दम न खणंदासीं।
हाणे त दादन जा भाग भला हुया जो बची वियो। तूं छा थो सम्झे आमिर त हाणे ज़फर खान जो चवण मञींदो ऐं माठ करे वेहंदो? दिलबर ॻाल्हि त ॾाढी ॾुखी आहे। हाणे पीर सारियो त दादन मुड़ी वञे, बाक़ी दादन मुड़ण वारो ई नाहे। हालार जेकॾहिं न मुड़ंदो त असांजो कंदो छा? पोइ असां हथ हथ ते रखी कोन वेहंदासीं, अहिड़ो त जवाब ॾींदासींसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। हालार जेकॾहिं दादन असां में हथ विधा न त तूं यादि रखजांइ त असां बि अहिड़ी त हालत कंदासीं त ज़िंदगी भर यादि कंदो। दादन दे ख़बर तोखे बोतार खेर में घुरायो। हाँ सागर, बोतार इन करे घुरायो हो दिलबर वारा तव्हां सां विढ़िया आहिनि, तव्हां उन्हनि खे हाणे माफ़ करे छॾियो। दादन पोइ बोतार खे तो कहिड़ी वरंदी ॾिनी? सागर, बोतार खे मां इहा वरंदी ॾिनी जेकॾहिं तूं चवीं थो मां उन्हनि खे माफ़ करे छॾियो, ऐं हाणे उन्हनि खे मां को बि नुक़सान कोन रसाईंदो। छा दादन तूं दिलबर वारनि खे माफ़ करे छॾींदे? हा, मां उन्हनि खे माफ़ कयो अथमि। छा तूं होश में त आहीं? उन्हनि खे तो माफ़ करे छॾियो? सागर, तुंहिंजे दिमाग़ में भूसो भरियल आहे, भूसो। बोतार खे मां इहो ई चयो त मां उन्हनि खे नुक़सान कोन रसाईंदुमि। अच्छा दादन सम्झी वियुमि। पोइ हाणे असांखे छा करणु घुरिजे? सागर, तूं रुगो वेही मज़ो ॾिस। इन्हनि खे तेड़ो फासाईंदासीं या इहे मरंदा या इन्हनि खे ॻोठ ई छॾिणो पवंदो। हाणे तूं ॿुध। वाह दादन वाह, छा त सोचियो थी। हाणे इहे दिलबर वारा ॿिटंगिया फासंदा। कमदार, मां ॿुधो आहे त अरबाज़ खान हिते अची ज़मीननि ते कब्ज़ा थो करे ऐं बोतार वॾो भला उनखे कुझु बि नथो चवे। हालार अरबाज़ खान छा बूटी आहे? बोतार जी त हौड़ बि कोसी न थींदी। बोतार उनखे पाण ढाल ॾिनो वेठो आहे। कमदार, पर छो? बोतार तकड़ नाहे कंदो। जॾहिं कोई गिची में पवंदो अथसि त पोइ बोतार जूं अखियूं खुलंदियूं आहिनि। कमदार, छॾ इन हवालनि खे। हाणे बोतार भला दिलबर वारनि जो छा कयो? बोतार ॿिन्हिनि धुरियुनि खे हिदायत कई आहे ऐं पाण में ठही विया आहिनि। कमदार, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, हाणे मां हलां थो। रजिब, उहे गुलाम ज़मीन ते वञो। केरु बि तव्हांजो रस्तो रोक करे त हुनखे सिधियूं गोलियूं छीने में हणो। ठीकु आहे अरबाज़ खान, असां हाणे ईअं ई कंदासीं। अरबाज़ खान, हाणे केर बि असां साम्हूं आयो सिधी बंदूक सीने वारी हणंदासीं, छो त ग़ुलाम जी गोली हिकु ई गोली। इहा ज़मीन मुंहिंजो ज़िद आहे, ज़िद। भले छो न रत जा दरिया वहाइणा पिया न, उहो बि वहाईंदासीं। इहा ज़मीन हर हाल में हासिलु कंदासीं। ठीकु आहे अरबाज़ खान, तूं बेफ़िक्र थी। असां ज़मीन ते कंहिंखे बि कमु करणु कोन ॾींदासीं। ज़मीन ते शाम ॾाढी फायरिंग हुई। राजल वारनि जो बचाव आहे? हा गुलज़ार, बचा थी वियो अथनि। अरबाज़ खान जे माण्हुनि भॼी जान बचाई। गुलज़ार, ॻाल्हि त का सम्झ ई नथी अचे। ॻोठ जा मसला ख़तम ई नथा थियनि। दुनिया दर्द नदी, दुनिया दर्द नदी।
असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।